सिंध हुकूमत कराची का सिवाय समूरन ज़िलनि में डिप्टी कमिश्नरनि के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण जो फैसलो करे छॾियो आहे। समूरन यूनियन कमेटियुनि ऐं यूसीज़ में मुख्तियारकारनि के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण लाइ लिस्टूं तैयार कयूं वयूं। सिंध हुकूमत मकानी इदारनि जो मुद्दो पूरो थियण खां पोइ समूरन ज़िलनि में डीसीज़ के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण जो फैसलो कयो आहे। कराची लाइ मकानी इदारनि वारे सेक्रेटरी इफ्तिकार शालवानी के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत हैदराबाद, लाड़कानो ऐं सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करे छॾिया आहिनि। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ 18 ग्रेड जे मौजूदा म्यूनिसिपल कमिश्नर हैदराबाद अनीस दस्ती के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर कयो वियो आहे। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ नसीर अहमद मेमण के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर कयो वियो आहे। लाड़कानो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ वली मोहम्मद के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर कयो वियो आहे। समूरन यूनियन कमेटियुनि ऐं यूसीज़ में मुख्तियारकारनि के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण लाइ लिस्टूं तैयार कयूं वियूं आहिनि।